एकड़ो कुत्ता हेडी दाढ़ी तल पी बेचारे कुराड़े के धक कुराड़े पी के चबा कुराड़े पी के दरवाजे जा धक दोणे चवे तो कुराड़े पी के त मुके मिल के लिखी दे तजी घरवारी सा गुजारे हाने चे वने पियो घरवारी के घुमायण पेके उन गाड़ी में बुधाए पियो सही ब भायर घोट जी मां घोट जो मामू ऐं कुंवार घोट पाण भी ऐं ब नंढड़ा ॿार भी आ नौजवान वीडियो तो बरे तई व्याज जी कबरा दुनिया जे जहान में व्याज जो व्यापार कंदो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा ईमानी जज्बे सा दिल जी गहराई सा ऐं वॾे आवाज़ सा सलाह शरीफ दुरूद शरीफ फरमाईंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक वसल्लम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अजीज़ाने गिरामी मुझा बुजुर्गो भाइरो अल्लाह ताला पांजो फज़ल फरमायो जो ता असां खे हिन पिंडाल में जमो करे कुरान शरीफ जी ज़ियारत सां गॾोगॾु कुरान शरीफ जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी सआदत बख़्शो। दुआ है अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए।
मुझा अजीजो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, ही जलसा, ही प्रोग्राम, ही वाइज इन जे लाइ रखिया वेंदा आहिनि त असां पंहिंजी इस्लाह पाण में जेकी कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त कयूं, पाण में जेके गुनाह आहिनि उन्हनि खां तौबा ताइब थियूं, जल्द अज जल्द नेकोकार बणिजूं, छो जो हयाती ते एतबार नाहे, जिंदगी ते को भरोसो नाहे, खबर ही नथी पवे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरी था वञनि, कचहरी कंदे कंदे माण्हू मरी था वञनि, नौजवान वञनि था वीचारा मरंदा। माॾे कल हिकिड़े दोस्त फोन कई कंडियारे मांखे जीअं साईं मोहम्मद इब्राहिम न इको साउंड वारो जैसे रस्ते सां मां पिया आयुसि, अयान पेट्रोल पंप आहे कंडियारे जे भर में, उते जे हिकिड़े नौजवान जो एक्सीडेंट थियो, वीचारो मरी त चुको हो पर वीचारे जो गोश्त भी ज़रियूं ज़रियूं थी ॿुधाए पियो जे साईं इब्राहिम मां वीडियो भरण जी कोशिश कयमि पर मूंखे अलाए छा पियो थिए, हुन जे वीचारे जे गोश्त जा लुगड़ा टेले जे टायर में चिंबड़ी विया। अल्लाह मुंहिंजा अज़ीज़, इहा ज़िंदगी आहे। 5 ॾींहं अॻु में मां वियुसि नुशरो फिरो जलसो मुंहिंजो ॻोठ ईसा ख़ान मरियम, उते ॿुधाइनि पिया जैसे हाणे हाणे असां जनाज़ो पढ़ी आया आहियूं, हिकिड़े नौजवान जो 16 सालनि जो छोकिरो वीचारो मोटरसाइकिल खाए नूरपुर मोरे जे अॻियों हिकिड़ो स्टॉप आहे उते वियो पियो, रस्ते में एक्सीडेंट थियसि, वीचारो मरी त वियो पर ॿुधाइनि पिया जे साईं इब्राहिम दुन खां वठी करे गोॾनि ताईं ईअं चॿाड़ियो जीअं वात में गिरो चॿाड़ियो, वीचारे खे जीअं गुस्ल भी न ॾियरायूं, वीचारे खे कफन भी न पारायूं, बसि ईअं चादर में वीचारे खे वकोड़े 3 गंढियूं ॾेई निमाज़ जनाज़ा अदा कराए वीचारे खे क़ब्रिस्तान क़ब्र जे हवाले कयो। अज़ीज़ो संभाल मांखे हाणे दोस्त ॿुधाए पियो जैसे पन्ने आकिल में हिकिड़ो हादसो थियो आहे, पंजाब हमरा शादी कई, 7 ॾींहं घरवारी सां गुज़ारे, हाणे चए वञे पियो घरवारी खे घुमाइण पेके, उन गाॾीअ में ॿुधाए पियो जे साईं 2 भाइर घोट जी मां, घोट जो मामू ऐं कुंवार, घोट पाण भी ऐं 2 नंढड़ा ॿार भी आ। एॾो ख़तरनाक एक्सीडेंट थियो जो सब उहे मरी विया, हिकिड़ो सिर्फ़ घोट बचियो आहे, उहो भी अस्पताल में आहे, हुनजी नाज़ुक हालत लॻी पई आहे। अज़ीज़ो इहा ज़िंदगी आहे, असां अलाए छा थियो आहे, मस्त लॻा घुमंदा था। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए ओ फरमाए कुल्लु मन अलैहा व यबqa वजो रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। आस्ते जो सुभान अल्लाह, अञा हो रहा था क्यों सुभान अल्लाह। ओ मुझा अजीजो, मुझा दोस्तों, मुझा भाई,
मां सभिनी खे मोदबाना गुज़ारिश करना तो मेहरबानी फरमाए जल्द नेक बणजण जी मेहनत कयो कोई हयात ते एतबार नहीं खबर ही न कोनी मौत जा मारू वञी वेंदा आदम छा थियो फिलाणे खे जे वीचारे खे अटैक पइजी आदम छा थियो फिलाणे खे जे वीचारी डिलीवरी केस में मरी वई आदम छा थियो वीचारे खे जे वीचारे जा गुर्दा फेल थिया आदम छा थियो वीचारी खे जे वीचारी जी दिमाग जी रग फाटी पई आदम छा थियो वीचारनि खे जे वीचारनि जो एक्सीडेंट थी पियो इज़ा जा अजलुहा ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून अञा वॾी आवाज़ याद रखो अचण जे लाइ नंबर आ वञण जे लाइ नंबर न वॾा वेठा नंढा वीचारा हलिया याद रखो पोड़ पते मौत आई केतिरा ई पोड़ा वीचारा वेठा नौजवान हलिया याद रखो बीमारी ते मौत आई केतिरा ई बीमार वीचारा सालन ओडी लोड़ी दादा जन पर मौत वेजो न सोचे न खुश थगा भला सेहतमंद दुनिया जो जान छड़ियों ता वञा ओ मुंहिंजा अजीज़ो मुंहिंजा भाइरो अल्लाह जी ज़ात जो कसम केतिरा ई रात जो सुमंदा सुबह जावन जा जनाज़ा दा निकरन तेजे करे मां मुदबाना गुज़ारिश करना वा मां मिन्नत करना वा मां मेड़ करना वा मरण खां पहिरीं पंहिंजो अल्लाह परचायो मरण खां पहिरीं नमाज़ी थी वञो मरण खां पहिरीं नेक बणजी वञो मरण खां पहिरीं पंहिंजे रसूल जा हाँ ताबेदार बणी ॾेखारियो सूरत ऐं सीरत मोहम्मदी पैदा करे ॾेखारियो तां त मौत ईंदो वञे बिश्त जी ख़ुशख़बरी नसीब थींदी वञे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिया मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम अञा वॾी आवाज़ मरणो आहे पर नेक थी मरणो आहे पर नमाज़ी थी मरणो आहे पर पंहिंजे अल्लाह खे परचाए ओ भमैया अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून जेके कुरान मजीद जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ जेके कुरान मजीद जा परवाना वेठा वॾे आवाज़ हर हाल में मोती संभाले वठो पाण ओ मुंहिंजा अज़ीज़ो जल्दी कयो मौत जी तैयारी कयो
ओ मुंहिंजा अज़ीज़ो जल्दी कयो क़ब्र जी तैयारी कयो छो लापरवाह थी आयो छो क़ब्र विसारे वही रहिया हो नबी से फरमाया ॿाहिरों तव्हांखे क़ब्र मिटी दी नज़र अचे अंदर याद बिश्त जे बागन में बाग होंदी याद जन्म जे कूड़न मां कूड़ो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भारो हिक ॾाढे नबी साईं जुमे जे खुतबे में अजी क़ब्र जो बयान फरमायो अल्लाह अकबर कबीरा सारी मस्जिद नबी में दुडकरा पइजी वयूं सदका पइजी केतरा ही साहबी क़ब्र जो ॿुधंदे ॿुधंदे वेचारा रोईंदे रोईंदे बेहोश थी किरी पिया नबी साईं भी ज़ारो कदा रखण मुबारक कलमो पानी प्यार पाण साईं फरमायो मुंहिंजा उम्मतियो पाण खे क़ब्र जे अज़ाब खां बचायो क़ब्र जो अज़ाब ॾो दर्दनाक अज़ाब क़ब्र जो अज़ाब ॾो हेबतनाक अज़ाब क़ब्र जो अज़ाब ॾो खतरनाक अज़ाब नबी ने फरमायो जने नाफरमान मर्द माई क़ब्र में पुजंदा दा वञन क़ब्र जा ॿई पासा मिलंदा दा वञन साईं फरमायो मुंडा मुंडन में जीअं हलिया वञनि क़ब्र में नाफरमाननि जूं पासीरनि में हली वेंदियूं पीसजी वेंदा साईं फरमायो जीअं जंड में दाणो पीसजी वेंदो आहे वरी क़ब्र जा ॿई पासा परे थींदा वरी नाफरमान ज़िंदा थींदा वरी क़ब्र जा ॿई पासा भिकोड़ चाड़ींदा वरी नाफरमान तड़पी तड़पी मरंदा वरी क़ब्र जा ॿई पासा परे थींदा वरी नाफरमान ज़िंदा थींदा वरी अची क़ब्र भिकोड़ चाड़ींदा नबी ने फरमायो पयो इहो अज़ाब हलंदो साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ क़ब्र में ही भी अज़ाब ओ क़ब्र में पुजंदा वेंदा नबी ने फरमायो अल्लाह ताला क़ब्र में उन्हनि जे लाइ नाग मोकिलींदो उहे नाग उन्हनि खे ॾकींदा साईं फरमायो नागनि जो ॾंग एॾो तेज़ आहे जो जीअं ई नाफरमान मर्द ने माइन खे ॾंग लॻंदो वेंदो सावा पीला हेॾा त बणिजी वेंदा पर ज़हर जे करे कारा बि थी वेंदा ऐं नबी साईं फरमायो 70 गज़ ज़मीन में हेठि दॿिजी वेंदा वरी मथे खणी ईंदा वरी नाग ॾंगींदा वरी हेठि दॿिजी वेंदा कारा बणिजी वेंदा वरी खणी ईंदा वरी ॾंग लॻंदा नबी साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ क़ब्र में ही भी अज़ाब जो उन्हनि खे विछूं पिया चकाणंदा विछूं पिया ॾकाणंदा साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ क़ब्र में ही भी अज़ाब साईं फरमायो उन्हनि खे जीत ऐं जरासीम किबलियूं ऐं माकोड़ा अची खाईंदा अजी पटींदा नाफरमान हेॾों किबलियूं हटाए माकोड़ा हटाए हेॾों हाँ हाँ जीत जरासीम हटाए वरी हेॾों हटाईंदा पर वो लखनि करोड़नि जी तादाद में जीत जरासीम किबलियूं ऐं माकोड़ा नाफरमाननि खे पटींदा नाफरमान रड़ियूं कंदा दाहूं कंदा चीखा कंदा अली घोड़ा घोड़ा कंदा कोई फ़ाइदो न थींदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी से फरमायो नाफरमाननि जे लाइ भी क़ब्र में अज़ाब जीअं ई क़ब्र में पुजंदा वेंदा अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्र खे बाहि हणाईंदो पिया सड़ंदा पिया जलंदा अल्लाह अकबर कबीरा नबी से फरमायो नाफरमाननि जे लाइ क़ब्र में ही भी अज़ाब साईं फरमायो वॾो हथोड़ो मलाइक खणी अची नाफरमान मर्द ऐं माईअ खे क़ब्र में हणंदा जीअं जो हणंदा वेंदा मर्द ऐं माई नाफरमान ज़रियूं ज़रियूं थी वेंदा शेटियूं शेटियूं थी वेंदा वरी ज़िंदा थींदा वरी हथोड़ो लॻंदो वरी मरी वेंदा वरी ज़िंदा थींदा वरी हथोड़ो लॻंदो वरी ज़रियूं ज़रियूं थींदा इहो पियो अज़ाब हलंदो नबी साईं फरमायो एॾो त हथोड़े जो धको आहे जे
जेकर अल्लाह तूर सीना जबल के मलाइका जे जरिए थोड़ो हणाए तो तूर सीना जबल जो नालो निशान न रहे। नबी से फरमायो जेकर यो थोड़ो अल्लाह दुनिया में आणाए दुनिया जा मानो मिली जुली करे उना थोड़े की खण जी कोशिश कर खणी त न सकदा पर चोरे भी न सकदा एडो वडो गुरु थोड़ो आ। ओ मुझा अजीजो मुझा भाइरो हाने ता थोड़ो सोचो जड़े नाफरमान मर्द ने मान के एडो वडो गुरु थोड़ो लगदो शाहाल शरबे दो तेजे करे माता के अर्ज करना वा कब्र जी तैयारी क्यों अल्लाह को मुतकासुर हत्ता ज़ुरतुल मकाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लव तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम। अञा वॾे आवाज़ सां अल्लाह माण्हू चवंदा बुलांदा टिजारे बुलांदा टिजारे वो साईं तो टिजारे जिते कलमो भरियो थी पढ़ो तो साईं कलमो वॾे आवाज़ सां ला इलाहा पढ़ो पढ़ो इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तों मुझा भाइरो वो साईं तो फरमाए जिते सा कलमो भरियो आ वो तो फरमाए तैया कब्र पायरो मिटिया दरिया त बिश्त जो बाग या त जन्म जो खूह वो साईं तो फरमाए जंहिंजी सदाकत जी वज़ात अल्लाह कुरान मजीद में ये बयान फरमाई वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन युहा। जो नबी साईं जी ज़ुबान मुबारक कूड़ को पाप जो अल्लाह जने हज़रत उस्मान साईं नबी साईं जी ज़ुबान मुबारक को कब्र जो अज़ाब अल्लाह नेणन तो निंद हराम थी हज़रत उस्मान साईं जातो भी जे कब्र को गुज़र करो कब्रिस्तान को गुज़र करो वेचारो रोई वेई रहंदो कब्रिस्तान में कब्र ऐं चवंदो मुंहिंजा अल्लाह मूंखे अज़ाब खां बचाए जा मूंखे कब्र जे अज़ाब खां बचाए जा मूंखे कब्र जे अज़ाब खां बचाए जा। केर उस्मान तो रोए वो उस्मान तो रोए जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो मेरा जवारी रात उस्मान जो बंगलो पांजे बंगले ज़ामा मोहम्मद करीम ॾिसी आवा केर उस्मान तो कब्र जे अज़ाब खां बचे वो उस्मान जंहिं उस्मान खे ज़िन्नूरैन जो लक़ब बनियाणियूं नबी साईं जेके निकाह में नसीब थियूं केर उस्मान कब्र जे अज़ाब खां थो रोए वो उस्मान तो रोए जंहिं उस्मान जे लाइ नबी साईं ने शतबा नबुवत वारी ज़ुबान मुबारक सां फरमायो उस्मान फिल जन्नत उस्मान जन्नतिया केर उस्मान तो रोए कब्र जे अज़ाब खां वो हज़रत उस्मान तो रोए जेको हज़रत उस्मान गनीअ जे एज़ाज़ वारो आ जेको हज़रत उस्मान हया वारो आ जंहिंजे लाइ नबी ने फरमायो
उस्मान खो रहमत जा मलाइक भी हया कंदा केर उस्मान दो कब्र जे अज़ाब खो रोए वो हज़रत उस्मान साईं जेको नबी साईं जो साहबिया जेको नबी साईं जो न्याणो आ जेको हाफिजुल कुरान आ जेको आलिमुल कुरान आ जेको आमिलुल कुरान आ जेको कारियुल कुरान आ जेको मुफ्तियुल कुरान आ केर उस्मान तो रोए जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो जन्नत जे वञण वक़्तु रफ़ीक हूंदो त मुंहिंजो उस्मान रफ़ीक हूंदो दोस्त हूंदो केर उस्मान जो कब्र जे अज़ाब खो रोए उहो हज़रत उस्मान जेको जामिउल कुरान आ जंहिं कुरान मजीद खे जमो कयो आ केर उस्मान तो रोए कब्र जे अज़ाब जंहिंजी शहादत कुरान जी तिलावत में थी आ पढ़े तो फसयकफीकुमुल्लाह वहुवस समीउल अलीम। अन्या वरी आवाज अल्लाह हजरत उस्मान रोए तोखे परवाह ना है मुखे परवाह चंदा मिले मौलवी दा जाए मरो त खबर एकड़े दोस्त मुके वीडियो दिखारियो अल्लाह जी जात जो कसमा एकड़े जनाजे के खणी जी कब्र में दा लाइन जिए जो जनाजो पुजंदो तो वने त कब्र के बाहि थी लगी अल्लाह एकड़े दोस्त वीडियो दिखायो कराची जो वीडियो एकड़ो व्याजियो मरियो नौजवान वीडियो तो बरे तई व्याजे जी कब्र दुनिया जे जहान में व्याज जो व्यापार कंदो अल्लाह दुनिया में दम के पर हाने मारे जने रब कब्र में पुजायो त नांगन सान जी कब्र भरे छड़िया विछदा कब्र न जी रब भरे छड़िया बलाम सार बहन जी कब्र भरे छड़िया साहब ज़ाहिर तो थे उन वीडियो मां उन व्याजे जी कब्र में नाग निकरी रहा है बलाओं निकरी रहा है विछू निकरी रहा है नौजवान जो है तो बरसात जे करे इन जी कब्र के सुराख निकतो आ तही अज़ाब ज़ाहिर थियो आ ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो तॾहिं अल्लाह फरमायो सुम्मा सबील यस्सर सुम्मा मातऊ फअकबर अल्लाह फरमायो तांगे कब्र जी पेट जी अमानत बनायो आ तेजे करे संभाले जो पान कोई कब्र में ता सा गड नहीं दो कोई मित्र कोई मायत कोई दोस्त कोई अबाब कोई अजीज कोई बजड़ो काजाल अब्बो अम्मा कोई भी ता सा गड कब्र में नहीं दा तासा मिलके माल कब्र में गड नहीं दो तासा जमीना कब्र में गड नहीं दो सही केड़ी से कब्र में गड नहीं दी अल्लाह फरमायो मुझी रजा है मुझी रहमत मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जी फरमा बरदारी कब्र में ताजा गड नहीं दी अबल साले ताजा कब्र में गड नहीं दा नमाज ताजा कब्र में गड हज ताजा कब्र में गड सखावत ताजा कब्र में गड नेकियों ताजा कब्र में गड अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाकियात वल बाकियात वल बाकियातुस सालिहात अन्यावरी आवाज तैयारी रोज जनाजा खड़ो रोज लाश खड़ो रोज कब्रिस्तान वञो छो नथी पंहिंजी क़ब्र याद अचे वञो त सयूं कब्रिस्तान में ॾिसो त सयूं केॾो सनाटो लॻो पियो आहे
वञो त सयो कब्रस्तान में ॾिसो त सयो केॾो कब्रस्तान में खौफ हिरास लॻो पियो आहे। वञो त सयो कब्रस्तान में केॾो डपु लॻो पियो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ॾिसो त जंगल केॾो आहे कब्रस्तान में। वञी ॾिसो त सयो जॾहिं मुर्दा पुरिया था वञनि क़बर में, ॾिसो त सयो पासे मटाइण जी जाइ नाहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा दोस्तो, साह खणण जो सुराख नाहे। जेकॾहिं तव्हांखे इहा क़बर बिश्त जो बाग़ बणाइणी आहे, तव्हांखे इहा क़बर वेकरी बणाइणी आहे, जन्नत जो बाग़ बणाइणो आहे, त महिरबानी करे अल्लाह रसूल जा फरमा बरदार थी ॾेखारियो। समिअना व अताअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां खुदा जा बारो कुछ सोचो। मस्करीअ में, मज़ाक में, भोग में, ड्रामन में, फिल्मन में, टच मोबाइल में पंहिंजी जिंदगी ख़राब कई वेठा। बेहयाई बुशाई में, ज़िना में पोइ वेठा क़बर में रोईंदो। वलौला अख़रतनी इला अजलिन क़रीब, ते छा करे आयासीं। पोइ वेठा क़यामत जे ॾियारे रोईंदो। वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून। क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। जिनके कुरान मजीद जो करंट लगे तो वॾे आवाज़ सां, जेके कुरान मजीद के सचो करे मञो था वॾे आवाज़ सां। नाफरमान बेदीन बेनमाज़ी मशर जे मैदान में मुतदाबिर टामे वारी ज़मीन ते प्यारिया वेंदा। सिज मथों पीठो घर में पिया गोता खाईंदा, चीखा पिया कंदा। ईनल मफर काॾे भॼी काॾे भॼूं। वैज़ल बिहार सुजरत, जाॾे था वञो रुॻी पाई पाया, जाॾे था भॼो रुॻी अज़ाब ई अज़ाब आ। नाफ़रमान बेदीन बेनमाज़ी मशर जे मैदान में भी चीखा कंदा। पाणीअ जे ढुक लाइ तड़पदा, मानीअ जे गभे लाइ सिकंदा, वण जी छांव खे ॻोल्हींदा वतंदा। कपिड़े जी लीड़ न हुननि जो पंहिंजनि शर्मगान खे लिकाए सघनि पिया चीखा कंदा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, नबी साईं जॾहिं फरमायो त नाफ़रमान नंगा उघाड़ा उथंदा, हिते मां आशा फरमायो साईं पोइ मर्द मायुनि ॾे निहारींदा, मायूं मर्दनि ॾे निहारींदियूं, हिक ॿिए जूं उघड़ियूं ॾिसंदा। साईं जन रोई वेठा। साईं जन नबी मोहम्मद करीम जे खिण मुबारकनि मूं घोड़ा वही आया। अम्मा आशा ठाकुर अम्मा आशा फरमायो साईं भला मां ग़लत सुवाल कयो छा? साईं फरमायो तो सुवाल ग़लत न कयो आहे, पर हिन सुवाल जो जवाब रुआरींदड़ आहे। अम्मा फरमायो साईं कीअं? साईं फरमायो आशा एतिरी कंहिंमें जुरत ऐं ताक़त ई न हूंदी जो हिक ॿिए जी उघड़नि ते निहारे सघनि। साईं फरमायो हीअं मर्द मायूं गॾु बीठा हूंदा, मर्द खे ख़बर न पवंदी त मुंहिंजे भिक में माई आया मर्द आ, माईअ खे ख़बर न पवंदी त मुंहिंजे भिक में मर्द आया माई आ। साईं फरमायो कोई कंहिंखे क़यामत जे ॾियारे न सुञाणींदो न फरमान। साईं फरमायो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह
व उम्मी व अबी व साहिबती व बनी। वालदेन औलाद के न सुञाणींदा, औलाद वालदेन के न सुञाणींदा, पी पुटन के न सुञाणींदो, पुट पी के न सुञाणींदा, मां धीअरनि खे न सुञाणींदी, धीअरियूं मां खे न सुञाणींदा। हाँ भाइर भेनरुनि खे न सुञाणींदा, भेनरियूं भाइरनि खे न सुञाणींदियूं, कोई कंहिंखे न सुञाणींदो क़यामत जे ॾियारे। यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबती व बनीहि। ओ क़यामत जे ॾियारे कोई कंहिंजो ॿार न खणंदो। ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा। क़यामत जे ॾियारे कोई पंहिंजो गुनाह लिकाए न सघंदो। ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीर। हर को पंहिंजी गुनाहनि जी लोड़ में लोड़ींदो, रड़ियूं पियो कंदो, या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। अञा वॾे आवाज़ सां अल्लाह अल्लाह। 50,000 इहो 50,000 साल जो ॾींहुं, 50,000 साल। वरी जहन्नम जी बाहि में उछलाया वेंदा नाफ़रमान। इहो 50,000 साल जो अज़ाब कर। रब फरमाईंदो, खुलू व गुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रउहा सबऊन ज़िराअन फस्लुकू। मलाइको इन्हनि नाफ़रमाननि खे वठो, ॻीचीअ में जहन्नम जी बाहि जा ज़ंजीर विझो, गीले गीले जहन्नम जी बाहि में उछलायो त ख़बर पवे त मां अल्लाह जी नाफ़रमानीअ जो नतीजो छा आहे। नबी ने फरमायो, जॾहिं नाफ़रमान बेदीन बेनमाज़ी जहन्नम में उछलाया वेंदा, फउम्मुहु हाविया वमा अदराक मा हिय नारुन हामिया। नबी से फरमायो, जी अमड़ जे पेट में ॿार बंदो हूंदो आहे, ईअं नाफ़रमान मर्द ऐं मायूं अल्लाह जे जन्म जी बाहि जे पेट में बंदो हूंदा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजा दोस्तो, नबी ने फरमायो, दुनिया वारी बाहि गाड़ी या हेठी थींदी आहे, आख़िरत वारी बाहि साईं जन फरमायो कारी बाहि आहे। जहन्नम में मिलिया पिया हूंदा तोड़े पाण में, पर हर कंहिंखे ईअं लॻंदो त मां अकेलो जहन्नम में आहियां। पयो चीखा कंदो, पयो दाऊं कंदो, पयो रड़ियूं कंदो, वेठो अल्लाह के रहम जूं अपीला कंदो। अल्लाह फरमाईंदो, कालक सौविया वला तुकल्लिमून। और नाफरमान मर्द या माई मां तोसां लफ़्ज़ बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां। रड़ियूं करे चीखा करे चवंदा, अल्लाह से असांजो हिते साह मुंहिंजो पियो आहे, महिरबानी करे असांखे थोरो ॿाहिरि कर त असां साह त खणूं। रब फरमाईंदो, मा हुम बिखारिजीन मिनन नार। हाणे तव्हांजे लाइ जहन्नम जी बाहि मां निकिरण जो को दर ई न आहे, को रस्तो ई न आहे। पया सड़ो, पया जलो, रड़ियूं करे चीखा करे नाफरमान जहन्नमी अल्लाह के चवंदा, ओ अल्लाह से ॾाढी बुख लगी आहे। अल्लाह फरमाईंदो, लाकिलून मिन शजर मिन ज़क़ूम वजूही यौमइज़िन खाशिया आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया तुस्क़ा मिन अय्यिन आनिया लैसा लहुम ताअमुन इल्ला मिन ज़रिय ला युस्मिन वला युग़नी मिन जू। अञा ईमानी जज्बे सां जेके कुरान मजीद के मञो था, हथ मथे खणी जो सुभान अल्लाह अल्लाह अल्लाह।
वरी दर्दनाक नाफरमाननि जी जहन्नम वारी जिंदगी हेबतनाक वरी जहन्नम जे अज़ाब वारी जिंदगी नबी जे फरमायो रहियो करे चवंदा ओ अल्लाह असांखे बुख लगी आहे मेहरबानी करे असांखे खाराए अल्लाह फरमाईंदो ला आकिलून मिन शजर मिन ज़क़ूम रब फरमाईंदो देर न कयो मलाइको हिनखे तुअर वारो वण ॾियो नबी साईं फरमायो मां तुअर वारो वण ॾिसी आयो आहियां वॾा नौकदार उन में कंदा आहिनि साईं फरमायो नाफरमाननि जे लाइ जॾहिं मलाइक तुअर वारो वण खणी ईंदा नाफरमान तुअर वारे गतरे खे खणी ॾिसी करे रब खे फरमाईंदा ओ अल्लाह साईं हे कीअं तुअर जो वण खाइबो कीअं चबाड़बो कीअं असांजी निड़ी क्रास कंदो कीअं असांजे पेट में पुॼंदो असांजी बुख मिटाईंदो ओ अल्लाह साईं महिरबानी करे असांखे ॿियो कुझु खाराए रब फरमाईंदो लईसलम तामुन इल्ला मिन ज़री तव्हांजे लाइ इहो ई खाधो आहे खाओ त तव्हांजी मर्ज़ी नथा खाओ बि तव्हांजी मर्ज़ी नबी ने फरमायो नाफरमान बेदीन बेनमाज़ी जहन्नमी आखिर मजबूर थी उन तुअर वारे गतरे खे खणी वात में विझंदा खाईंदा चबाइण जी कोशिश कंदा चबाड़ींदा त वात में कंदा लॻंदा जल्द में गीत ॾींदा त जीअं निरीअ मोट पी करे पेट ताईं पुॼे तुअर वारो गतरो असांजी बुख मिटजे और नबी साईं फरमायो निरीअ मों क्रास करे हाणे इहो तुअर वारो गतरो पेट में न लहंदो अजी निड़ीअ में फांसी पवंदो नबी साईं फरमायो कंडा घिरी वेंदा निड़ीअ में पिया चीखा कंदा दाऊं कंदा रब खे चवंदा अल्लाह असां तव्हांखे ई चऊं पिया त हे कीअं चबाड़बो कीअं खाइबो कीअं निड़ी क्रास कंदो कीअं असांजे पेट में पुॼंदो आलमीन हाणे छा कयूं गीता ॾेई ॾेई थकी पिया आहियूं अंदरि नथो लहे टुकड़ो इहो तुअर वारो ओ कारा ॾेई ॾेई थकी पिया आहियूं ॿाहिरि नथो निकिरे और रब साईं राम जी नज़र फरमा भला पाणी त पीआर दुनिया जे जहान में मानी खाईंदा गिरहो फासदो मथो पाणीअ जो ढुक हणंदा गिरहो लही वेंदो हाणे महिरबानी करे पाणी ॾे रब फरमाईंदो तुस्का मिन अय्यिन नानिया ओ मलाइको टचकल जहन्नम जी बाहि जो पाणी खणो जेको बुड़का थो ॾे नबी साईं फरमायो पर इहो टचकल छड़ी पाणी न हुजे ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व ग़स्साक़ा अल्लाह फरमाईंदो इन नाफरमाननि जी जेका जहन्नम जी बाहि में रत निकिरी आहे इहा बि न पाणीअ में मिलायो इहा नाफरमाननि जी जेका पोइ निकिरी आहे जहन्नम जी बाहि में इहा बि न पाणीअ में मिलायो अल्लाह फरमाईंदो इन नाफरमान जहन्नम जो जेको पाखानो पाणीअ में जहन्नम जी बाहि में निकितो आहे इहो बि खणी न पाणीअ में मिलायो अल्लाह फरमाईंदो जेको पेशाब जहन्नम में निकितो त इहो पेशाब बि न खणी न पाणीअ में मिलायो हिननि खे प्यारो त ख़बर पए ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो एॾो गरम पाणी आहे जेकॾहिं दुनिया जे जान में अल्लाह हिकिड़ो गिलास ज़मीन ते हलाए त सारी ज़मीन दुनिया वारी बुड़का ॾे गरमाश जे करे साईं फरमायो एॾो थप ऐं बदबूदार पाणी आहे जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह दुनिया जे जहान में हाराए साईं फरमायो दुनिया वारनि जो थप जे करे जीअण जंजाल थी वञे माण्हू नक बंदि करे घुमंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो एॾो बदबूदार एॾो टचकल पाणी जॾहिं मलाइक खणी ईंदा नाफरमाननि वटि मर्दनि ऐं माइनि वटि रड़ियूं करे रब खे चवंदा ओ अल्लाह साईं हे कीअं पाणी पीबो हे त सॼो बाहि में भरियो पियो आहे हे त टचका थो ॾे ओ अल्लाह साईं हिन में त पाखानो बि पियो आहे हिन में त पेशाब बि पियो आहे हिन में त रत ऐं पोइ बि असांजी पई आहे इहो बदबूदार पाणी कीअं पियूं रब फरमाईंदो तव्हांजे लाइ ॿियो पाणी न आहे पियो त तव्हांजी मर्ज़ी नथा पियो बि तव्हांजी मर्ज़ी नबी साईं फरमायो
थुअर वारो कतरो एडो तो उन्हनि खे परेशान कंदो आखिर मजबूर थी नाफरमान मर्द मायूं उन पाणी जो ढुकण ला वेंदा जीअं जो पाणी पीअंदा वेंदा वात सॼो सड़ी पवंदो जीअं जो पाणी जो ढुकण ला वेंदा सॼो वात पखाने पेशाब में भरिजी वेंदमि पोइ रत में भरिजी वेंदमि जल्द में गी तरींदा त जीअं थुअर वारो टुकड़ो लहे पेट में नबी साईं फरमायो थुअर वारो टुकड़ो त हेठि न लहंदो इहो पाणी टिड़ी चिरे पेशाब पखाने वारो रत पोइ वारो इहो पाणी ट्रक दर टच करण जी नड़ी क्रॉस करे पेट में पुजल पेट ठा करे फाटी पवंदन आंड्रा गुंडा बाहर निकिरीन रणियो पिया कंदा आइनल मौत हेड़ी जिंदगी को मां चङाऊं आइनल मौत हेड़ी जिंदगी को मां चङाऊं आइनल मौत कादे मौत हेड़ी जिंदगी को मां असांखे मारे त भलो आ रब जवाब में फरमाइंदो ला यमूत फिया वला या अन्या वजे आवाज जेके कुरान मजीद जा परवाना वेठा आहिनि वॾे आवाज जेके कुरान मजीद जा दीवाना वेठा आहिनि हथ मथे खणी जो सुभान अल्लाह 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 रणियो कंदा आइनल मौत आइनल मौत आइनल मौत काॾे मौत मारे असांखे हेड़ी जिंदगी को मुआ चङा हिक खल ॿी खल चढ़ंदा हिक खल लहंदा ॿी खल रणियो पिया दाहूं पिया चीखा पिया नबी साईं फरमायो दुनिया वाली पाए साड़ी दिया दस कोड़ी दिया आखिरत वाली पाए जन्म वाली पाए साड़ी दी तो सुजाई दी नबी साईं फरमायो के गजन में ना फरमान मर्द माये जी वेक वाली जाए 500 किलोमीटर जेतरी वेकरी थींदी साईं फरमायो के गजन में जो हेठियो सुजी एडो वडो थींदो जो वकड़ खाई खाई विच पेट दे दुन ते पियो हूंदो साईं फरमायो व मथूं जन में ना फरमान मर्द माये जो वकड़ खाई खाई विच मथे ते पियो हूंदो साईं फरमायो अखियूं भी ढकजी वेंदन ना फरमान जूं मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो हिक हिक ना फरमान जी जुबान एडी वडी थींदी जो पेड़न में पई लताड़ बन ओ मुझा अजीजो मुझा भारो हिक हिक ना फरमान जो जेको डंदो वो त जबल जेडो थींदो ओ मुझा अजीजो नबी साईं फरमायो जेके जहन्नम जी बाहि में थंबा उहे भी पाए जान साईं फरमायो जेके जहन्नम में हाँ कपड़ा उहे भी जहन्नम जी पाए जान साईं फरमायो जहन्नम के अल्लाह जेके टोपियूं पाराईंदो जहन्नम में उहे भी तकशावजून फिन्नार बाए जो नबी साईं फरमायो जहन्नम के जेके टोपियूं पाराई वेंदियूं जहन्नम में उहे भी बाए जो नबी साईं फरमायो घट में घट जेके अज़ाब थींदो जहन्नम जो वो इहो थींदो जो अल्लाह उनके जहन्नम जूं जुतियूं पाराईंदो जुतन पाण जे करे उनके एडी तकलीफ थींदी एडो अज़ाब थींदो जो न जो मेजालो ईअं टचकाए बुड़का खाईंदो जीअं पाणी देगड़ीअ में बुड़का बाहि जे करे खाईंदो आ हाणे मां तव्हां पुछा थो कयां जॾहिं चपल पाण जे करे नबी साईं फरमायो एडो अज़ाब थींदो नाफरमान खे जो न जो मेजालो टचका ॾींदो ऐं जेको ख़ुदि जन्म जी बाहि में हुजे हुन सां छा शर थींदो तंहिंजे करे संभालियो पाण या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन अन्या वरी आवाज़ खुदा जो वास्तो जलसन के मस्करी न बनायो मजाक न बनायो भोग न बनायो कुछ समझो कुछ सोचो वाह जो एकड़े अल्लाह वारे लफ्ज लिखया है त जे शेख मानू बची सके तो उनको बचण जी कोशिश न तो करे यानी कब्र जो अल्लाह
यानी क़यामत जो अज़ाब यानी जहन्नम जो अज़ाब ऐं जंहिं शइ खां बची नथो सघे उन खां बचण जी महिनत थो करे यानी मौत माण्हू बीमार थो थिए अबा मूंखे खणो वारो कयो देर न कयो मता मां मरी वञा मूंखे इस्लामाबाद पहुचायो मूंखे आगा खान खणी वञो मूंखे होॾे खणी वञो ज़मीन खपायो जायूं खपायो पैसा हथ कयो मुंहिंजो इलाज करायो मता मां मरी वञा अज़ीज़ो अल्लाह वारे लिखियो आहे अॼु बचंदे त सुभां मरंदे सुभां बचंदे त परीहं मरंदे परीहं बचंदे तरीहं मरंदे तंहिंजे करे मरण खां पाण खे बचाइण जी महिनत न कर क़ब्र जे अज़ाब खां बचाइण जी महिनत कर आख़िरत जे अज़ाब खां पाण खे बचाइण जी महिनत कर जन्म जी बाहि खां बचाइण जी महिनत कर तां त अल्लाह तोखे दुनिया में बि आबाद करे त आख़िरत में बि तोखे सोन जे बंगलनि जो वारिस माल बणाए छॾे अज़ीज़ो संभालियो असां कमाइण जी जन्नत आया आहियूं जन्नत लाइ महिनत कुरान मजीद में अल्लाह फरमायो लिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह अब जिन जी दिल कुरान मजीद सां ठरे थी वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह फरमाए ज़वाता आसमान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फरमाए मुत्तकीन अला फुरुश वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अब केरन केरन के जन्नत कबे तो मथे गणो तो मां ॾिसां सभई चौदा जन्नत वञूं अॼु इरादो को इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदा अॼु इरादो को इंशाअल्लाह नेकोकार थींदा अॼु इरादो को इंशाअल्लाह गुनाहन हो तौबा कई मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मां मिंथ करण आयो आहियां तव्हांखे मां मेड़ करण आयो आहियां तव्हांखे मां गुज़ारिश करण आयो आहियां तव्हांखे ख़ुदा जो वास्तो तो संभालियो मां नौजवाननि खे मां मर्दन के मां माइन के सबनी के इलाज करणा वा मौत मथों बीठो तो जल्दी पांजो रब परचायो अचो पांजे रब के राजी कयो रब माफी जा दरवाजा दुनिया में नी रात खोली में दुआ रहम जा दरवाजा खोली में दुआ रब फरमाए तो तांजे अचण में देर आ मुके माफी देण में देरी ना है तांजे सडण में देर आ मुके जी करण में देरी अचो अचो अल्लाह सरे तो नीबु इला रब्बिकुम वासलिमू अब मदया इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम सुभान अल्लाह जेके कुरान मजीद जा परवाना वडे आवाज सा जेके प्यारे नबी मोहम्मद करीम जा दीवाना वडे आवाज सा जेके साहब नाल बेतन जा दीवाना वडे आवाज सा ओ मुझे अजीजो मुझे भाई वारो क्यों देर न अजो पंहिंजे अल्लाह के पर जायो अजो अल्लाह नाराज पियो नजर अचे अजो अल्लाह कावड़ पियो नजर अचे अजो अल्लाह जलाल में पियो नजर अचे अजो सा लीका लताड़े विया अजो साजे किन्नन करतूतन जे करे रब साईं जलाल में आ बार बार ये बरसातन वाला अज़ाब बार बार ये तूफान वाला अज़ाब
ये कोरोना वारो अज़ाब, यो माकड़ वारो अज़ाब, ये परेशान वारो अज़ाब, केडी महांग पथी वई आ, केडो डुकर थियो आ। वनी काथे पेट्रोल पुगवा, काथे डीजल पुगिया। ओ मुजाहिदो, ये सब असांजे गुनाहन जो नतीजो आ, असांजे किनन करतूतन जो नतीजो आ। ज़ारल फसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अयदिल्लाह। अञा वॾे आवाज़ सां अल्लाह। ज़ुल्मी ज़ुल्म लॻो पियो। वॾे राणीपुर में ज़ुल्म, 10 सालनि वेचारी न्याणीअ सां ज़्यादती, वरी उनखे तशद्दुद करे मारियो वियो। कीअं वेचारी तड़पी तड़पी मरे थी। वरी ॿिए दोस्त मूंखे वीडियो ॾेखारियो, लाड़काणे जे पासे जो 6 सालनि जी हिकिड़ी न्याणी आ, हिकिड़े दरंदे हुन सां ज़िना कई आ। अल्लाह अकबर कबीरा। वरी हिकिड़े दोस्त ॿिए वीडियो ॾेखारियो, हिकिड़ी वेचारी गूंगी आ, उन वेचारीअ सां शिदमा ज़्यादती कई वई आ। वेचारी रणियो थी करे। अॼु ज़ुल्म जी इंतहा, न्याणियुनि सां ज़ुल्म आ। अॼु ज़ुल्म जी इंतहा, भेनरुनि सां ज़ुल्म आ। अॼु ज़ुल्म जी इंतहा, भाइरनि सां ज़ुल्म आ। अल्लाह अकबर कबीरा। पर जानवरनि सां बि ज़ुल्म लॻो पियो आ। मां त वाइदनि में चवंदो आहियां, अॼु मुस्लमाननि मां मुस्लमानी त मोकिलाई वई आ, पर इंसानियत बि मोकिलाए वई आ। मौलाना ईसा टावरी पियो ॿुधाए बयान में, चए मां बलोचिस्तान वियुसि, उते चए मूंखे दोस्त ॿुधाइनि पिया, साईं पर साल वारो जेको मींहुं अज़ाब वारो आयो, कीअं आयो? उहो ईअं आयो जो हितां जो काड़े जो हिकिड़ो वॾेरो आ, उनजे बनीअ में मुखालिफ धुर जो हिकिड़ो उठ आयो। वॾेरे खे एॾी कावड़ आई, चए त वारो कयो, देर न कयो, न उठ खे पकड़े जो। उठ वेचारे जूं जंघां ॿधऊं। उठ वेचारे खे हुन वॾेरे चयो त काठूं भरियो। वेचारे उठ खे चेरे जागदे खे काठूं भरे, मथों पेट्रोल हारायो उठ खे, बाहि जी तीनी ॾिने। वेचारो उठ रांभाड़ पियो करे, वेचारो उठ रणियो पियो करे, त वॾेरो टकार पियो ॾे, खिले पियो। तॾहिं अल्लाह खे इहा कावड़ आई जो सिधे बलोचिस्तान में पाणी वारो अज़ाब, बरसातुनि वारो अज़ाब मोकिले रब पंहिंजो जलाल ॾेखारियो। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुस्लमानो संभालियो, कहिड़े मौज़ूअ ते ॻाल्हायूं? अॼु ज़ुल्म ई ज़ुल्म लॻो पियो आ। मांखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो, हिकिड़ो पुटु आहे, हेॾी ॾाढ़ी त पीउ वेचारे कुराड़े खे धक, कुराड़े पीउ खे चंबा, कुराड़े पीउ खे दरवाज़े जा धक थो हणे। चवे तो कुराड़े पीउ खे त मूंखे मिल्कियत लिखी ॾे। ज़ुल्म जी इंतहा है। अल्लाह अकबर कबीरा। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना वमा युफ़्यूना तन्हरुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। मेहरबानी करे संभालियो पाण, मेहरबानी करे सियाणा थियो। अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह नेक थींदा। अॼु इरादो कयो जो अबे जो हया कंदास। अॼु इरादो कयो जो मां मिठीअ जो हया कंदास। अॼु इरादो कयो जो अल्लाह जो हया कंदास। अॼु इरादो कयो जो रसूलुल्लाह जो हया कंदास। कंदो इहा महिनत कहिड़ा कहिड़ा अॼु इरादो कंदो त सचो त इंशाअल्लाह पक्का ऐं सच्चा मुस्लमान थी ज़िंदगी गुज़ारे। महिनत थींदी, बस मुंहिंजी इहा ई गुज़ारिश अथव, मुझे ये मिन्थ दव। वाइज़ बुधी बुधी मौलवी थिया, मेहरबानी करे पाण के नेकोगार बनायो, नमाजी बनायो, पाण के कब्र क़यामत जे अज़ाब से बचायो, पाण के जन्नतुल फिरदौस जो मुस्तहक बनायो। दुआ है अल्लाह ताला मुझे टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए।
रहम फरमाए करम फरमाए भाऊ जिनसार जी बेन दोस्तन जी अल्लाह मेहनत कबूल फरमाए जिन भी इन जलसे में माली या जानी तावन किया अल्लाह उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत नसीब फरमाए जेके बचड़ा दस्तार बंदी सा मुस्तफीज थियान अल्लाह उन जे सेहत में उम्र में अमल सालन में मजीद बरकत नसीब फरमाए अल्लाह से उन जे इल्म में बरकत नसीब फरमाए सभिन जे मथो अल्लाह रहम ऐं करम में बाज फरमाए प्रोग्राम अञा हलदो आखिरी दुआ से खोड़ो साहब घुराइंदा दुआ है अल्लाह ताला मुझा टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।